लाड़काने खां जावेद पीरज़ाद जी रिपोर्ट मुताबिक़ ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासादत जे ॾिहाड़े ते समूरी दुनिया जियां लाड़काने में बि वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। तफ़सील मूजिबि ॾींहं जी शुरूआत खां वठी समूरे शहर में नंढियूं वॾियूं रैलियूं कढियूं वयूं, जंहिंमें ॿारनि, जवाननि, वॾड़नि ऐं नियाणियुनि वॾे अंग में शिरकत कई। हर तरफ़ सरकार जी आमद मरहबा जा नारा बुलंद थींदा रहिया। उन मौक़े ते शहर में ज़िले इंतज़ामिया पारां सख़्त इंतज़ामात कया विया। सवनि जी तादाद में अहलकार मुक़रर कया विया हुआ। पुलिस पारां शहर में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया हुआ ऐं CCTV ज़रिए समूरनि जलसनि जुलूसनि जी मॉनिटरिंग पिणु कई वई, जॾहिं त DIG नासिर आफ्ताब पठान, SSP मीरुल ख़ान खोसो, DC शर्जील नूर चन्नो, दड़ी टाउन चेयरमैन शाहरुख सियाल, AC राजा कुरैशी, मेयर एडवोकेट अनवर लुहर, टाउन जे चेयरमैन सिराई सरफराज़ ख्वाड़, वकार भुट्टो ऐं ॿियनि सां गॾिजी शहर जो दौरो कयो ऐं मुख्य जनाहबाग चौक ते मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो केक कटियो वियो। मुख़्तलिफ़ मज़हबी जमातुनि पारां ईद वांगुरु ॾींहुं मल्हायो वियो ऐं कैंपियूं लॻाई वयूं। हर तरफ़ जशन ऐं रैलियूं कढी झुमिरियूं हुयूं।